नाज़रीन, पाकिस्तान में इलेक्शन जमहूरियत के हवाले से अमेरिकी ऐवान नुमाइंदगान में 20 मार्च से ॿुधणी मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें साइफर बाबत इल्ज़ामनि वारी सियासत ते अहम अमेरिकी उहिदेदार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी परॾेही खाते जो मौक़िफ़ बयान कंदो। पाकिस्तान में इलेक्शन जमहूरियत के हवाले से अमरीकी ऐवान नुमाइंदगान में 20 मार्च से ॿुधणी मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें साइफर बाबत इल्ज़ामनि वारी सियासत ते अहम अमरीकी उहिदेदार डोनाल्ड ट्रम्प अमरीकी परॾेही खाते जो मौक़िफ़ बयान कंदो। तहरीक इंसाफ़ ऐं भारतीय लाबी जे गुजगो वारी कोशिशुनि जी कामयाबी ते अमरीका जी पीटीआई क़यादत ख़ुशी जो इज़हार करे रही आहे। अमरीकी ऐवान नुमाइंदगान जी ॾखण एशिया, विच ऐं अफ्रीकन मामलनि बाबति सब कमेटी पाकिस्तान जी सूरत हाल बाबति अॻिए हफ़्ते अरबा जे ॾींहुं 20 मार्च ते अहम ॿुधणी कंदी। उन सिलसिले में जारी कयल पधिराई में चयो आहे त अमरीकी परॾेही खाते में असिस्टेंट सेक्रेटरी डोनाल्ड ट्रम्प खे भी तलब कयो वियो आहे। डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान समेत ॾखण एशिया ऐं विच एशिया जे मामलनि बाबति ब्यूरो जो इंचार्ज आहे, जंहिंखे पीटीआई बानी साइफर जो मरकज़ी किरदार अदा करार ॾेई मशहूर करे छॾियो हो। पीटीआई बानी ऐं मरकज़ी क़यादत हिक तरफ़ गुजगो में डोनाल्ड ट्रम्प ऐं अमरीकी परॾेही खाते सां साइफर खे जोड़े पीटीआई सरकार ख़त्म थियण जो ज़िम्मेवार अमरीका खे करार ॾिनो ऐं प्रोपेगेंडा कई त ॿिए तरफ़ अमरीकी खुशामद करण वारी पॉलिसी ते अमल पैरा आहिनि। अरबा जे ॾींहुं 20 मार्च ते अमरीकी कांग्रेस जे परॾेही मामलनि बाबति सब कमेटी पाकिस्तान जी मौजूदा सूरत हाल बाबति ॿुधणी कंदी, जंहिंजो उनवान इलेक्शन खां पोइ पाकिस्तान हूंदो, जंहिंमें पाकिस्तान जी जमहूरियत मुस्तक़बिल ऐं पाकिस्तान अमरीका जे लाॻापनि जे हवाले सां सवाल जवाब थींदा। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट में पाकिस्तान समेत ॾखण ऐं विच एशिया मामलनि जी असिस्टेंट कमिश्नर डोनाल्ड ट्रम्प उन ॿुधणीअ दौरान अमरीकी परॾेही खाते जो मौक़िफ़ बयान करण खां सवाइ कांग्रेस मेंबरनि जे सवालनि जा जवाब बि ॾींदो। पीटीआई अमरीका जी मुक़ामी क़यादत ऐं भारतीय लाबी उन ॿुधणी जे हवाले सां पंहिंजी कोशिशुनि ते ख़ुशी जो इज़हार करे रही आहे, छाकाणि त पीटीआई अमरीका में थींदड़ उन ॿुधणीअ खे पाकिस्तान में पंहिंजी सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करे सघंदी। अमरीकी उहिदेदार डोनाल्ड ट्रम्प पीटीआई बानी जे अमरीका मुखालिफ़ साइफर वारी सियासत दौरान ऐं उन बाद में बि को तबसरो न कयो, न ई को बयान ॾिनो। डोनाल्ड ट्रम्प उन मामले ते मुकमल तौर ते ख़ामोशी अख्तियार कई। हाणे उन कमेटी अॻियां पेश थी अमरीकी परॾेही खाते जो मौक़िफ़ बयान कंदो। वाज़ह रहे त अमरीका में पीटीआई जे हामिन पंहिंजी पार्टी जी मरकज़ी क़यादत जी हिदायतुनि ते हाणे अमरीका मुखालिफ़ तबसरा करण बदिरां अमरीका में पंहिंजो मौक़िफ़ खे अॻिते वधाइण लाइ लॉबिंग ऐं लॉबिस्टनि जो ख़िदमतूं हासिल करे वरितियूं आहिनि। ॿिए तरफ़ अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर अमरीकी कांग्रेस में पाकिस्तान में जमहूरियत जी मुस्तक़बिल इलेक्शन जे हवाले सां थींदड़ ॿुधणी बाबति चयो त उहा कांग्रेस जे मामूल जी पॉलिसी जो हिसो आहे। पीटीआई बानीअ डोनाल्ड ट्रम्प ते लॻायल कूड़ा इल्ज़ाम आहिनि। हुन चयो त मुआविन अमरीकी परॾेही वज़ीर खे धमकियूं संजीदा मामलो आहे। कांग्रेस पॉलिसी ठाहिण जे हवाले सां पंहिंजे कमु कंदी आहे। पीटीआई बानी तरफ़ां डोनाल्ड ट्रम्प लॻायल इल्ज़ामनि बाबति सवाल जे जवाब में हुन चयो त उहे इल्ज़ाम कूड़ा आहिनि। डोनाल्ड ट्रम्प खे ॾिनल धमकियुनि खे संजीदा वठी रहिया आहियूं ऐं उहो मामलो बि कांग्रेस में बहस हेठि ईंदो।